ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि विश्व कल्याणकारी कीअं ठहूं। 7:77 जा महावाक्य आहिनि। सभी आवाज़ खां परे पंहिंजे शांत स्वरूप स्थिति में स्थित रहण जो अनुभव थींदो। अनुभव ॾाढो समय करे सघंदा आहियो। सभी आवाज़ खां परे पंहिंजे शांत स्वरूप स्थिति में स्थित रहण जो अनुभव ॾाढो समय करे सघंदा आहियो। आवाज़ में अचण जो अनुभव ज़्यादा करे सघंदा आहियो या आवाज़ खां परे रहण जो अनुभव ज़्यादा समय करे सघंदा आहियो। आवाज़ में अचण जो ज़्यादा अनुभव करे सघंदा आहियो या आवाज़ खां परे। जेतिरो लास्ट स्टेज अर्थात कर्माती स्टेज समीप ईंदी वेंदी ओतिरो आवाज़ खां परे शांत स्वरूप जी स्थिति अधिक प्रिय लॻंदी। हिन स्थिति में सदा अतींद्रिय सुख जी अनुभूति असांखे थींदी रहंदी। जेतिरो ई असांजी लास्ट स्टेज ईंदी वेंदी न त असांखे कर्माती स्टेज समीप ईंदी वेंदी त हुन समय असांखे आवाज़ में अचणु ज़्यादा सुठो न लॻंदो, शांति सुठी लगती। हिन अतीन्द्रिय सुखमय स्थिति द्वारा अनेक आत्माउनि खे आत्माउनि जो सहजी आह्वान करे सघंदासीं असां। हिन पावरफुल स्थिति विश्व कल्याणकारी स्थिति इनखे ई चइबो आहे। अगरि असां जास्ती समय शांति में अशरीरी स्थिति में स्थित थी करे असां अनुभव करूं था त हिन सां अनेक आत्माउनि खे बाबा जो परिचय मिली वेंदो आहे। त तव्हां भले ई कंहिंखे वञी करे ज्ञान नथा ॾियो, भले ई तव्हां ॿियो कुझु नथा करो, लेकिन घर गृहस्थी में रहंदे हुए बि जॾहिं बि समय मिले अशरीरीपन जो अभ्यास करो त हिन सां ॾाढी आत्माउनि खे शक्ति मिलंदी आहे। ये पावरफुल स्थिति ही विश्व कल्याणकारी स्थिति है। कल बाबा जी न विश्व कल्याणकारी जी स्टेज हूंदी त असांजे हर बोल, हर संकल्प, हर कर्म ऑटोमेटिकली सर्व जे कल्याणकारी हूंदा। जीअं अॼुकल्ह साइंस जे साधन द्वारा सभु चीजूं समीप अनुभव थींदियूं आहिनि, परां जी आवाज़ टेलीफोन जे साधन द्वारा समीप ॿुधण में ईंदी आहे। टीवी द्वारा दूर जा दृश्य समीप दिखाए में ॾींदा आहिनि। ईअं ई साइलेंस जी स्टेज द्वारा केतिरी बि दूर रहंदी हुई आत्मा खे संदेश पहुचाए सघंदा आहियो। वो ईअं अनुभव कंदा जीअं साकार में सम्मुख के असांखे संदेश ॾिनो। जॾहिं असां साइलेंस में वेही करे बसि कुझु बि न करो, ख़ुदि खे अशरीरी आत्मा सम्झी करे बाबा सां गॾु विश्व खे सकाश जीअं असां द्वारा पूरी विश्व में लाइट माइट थी पहुचे त हुननि आत्माउनि खे ईअं लॻंदो जीअं असांखे कुझु अनुभव थियो साकार में सम्मुख, जीअं त असांखे कुझु सुठो अनुभव थियो। ईअं ई बाबा चवनि था जीअं साइंस जा दृश्य परां जा असां टीवी में ॾिसी सघंदा आहियूं, ईअं साइलेंस जी स्टेज द्वारा केतिरी बि दूर रहंदी हुई आत्माउनि खे संदेश पहुचाए सघंदा आहियूं। उहे ईअं अनुभव कंदा जीअं साकार में सम्मुख कीअं असांखे संदेश ॾिनो। परे वेठे हुए बि तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जे दर्शन ऐं प्रभु जे चरित्रनि जा दर्शन ईअं अनुभव कंदा जीअं सम्मुख ॾिसूं था असां। संकल्प द्वारा ॾिखाए में ॾींदो अथवा आवाज़ सां परे संकल्प जी सिद्धि जो पाठ वॼाईंदा। त हिन जे लाइ असांखे सदा अशरीरीपन जी अभ्यास करिणो आहे, सदा लाइट रहणो आहे। जॾहिं असांजी बुद्धि में कोई बि बोझ न हूंदो न, कर्म क्षेत्र में असां कर्म करूं था, बाक़ी समय बाबा खे ॾेई करे हिकु सेकेंड सभु बिल्कुलु हल्को थी वञे। कर्म क्षेत्र में कर्म कंदे बि हल्को रहणो आहे।
बाबा सां गॾु हाणे असां कर्म करूं था, हाणे हाणे हल्को पूरे विश्व में लाइट माइट फैले थी। त बाबा चवनि था ईअं श्रेष्ठ आत्माउनि जा दर्शन, प्रभु जो चरित्र जा दृश्य ईअं अनुभव कंदा जीअं सम्मुख ॾिसूं था। संकल्प जे द्वारा ॾिखाए में ॾींदो, अर्थात आवाज़ सां परे संकल्प जी सिद्धि जो पाठ वॼाईंदा। लेकिन हिन सिद्धि जी विधि ज़्यादा से ज़्यादा पंहिंजे शांत स्वरूप में स्थित थियणो आहे। शांत कॾहिं रही सघंदा आहियूं असां? कर्म बि करिणो आहे, लेकिन जेतिरो ई जो ब्रह्मा बाबा खे केतिरो कर्म हुयो, केतिरो बोझ हुयो, लेकिन अगरि ब्रह्मा बाबा जे अलावा कोई हुजे हा त बोझ अनुभव, लेकिन बाबा कॾहिं बि बोझ न सम्झी। बाबा त चई बसि करण करावना मूंखां कराए थो, उहो कराए थो, पोइ थोरी देरि बसि हाणे स्टॉप, वरी करो वरी स्टॉप। त ब्रह्मा बाबा एॾी वॾी संस्था श्री बाबा ब्रह्मा बाबा द्वारा स्थापन कई, त बि ब्रह्मा बाबा हमेशह हल्का छो रहंदा हुया? त बि ब्रह्मा बाबा मधुबन में वेंदे पूरे विश्व के सकाश ॾेई सेवा कई। विश्व के सकाश ॾेई सेवा करण लाइ मन हिकदमि शांत, बुद्धि हिकदमि बाबा वटि हुजणी खपे, तॾहिं असां पूरे विश्व में लाइट माइट ॾेई सघंदा आहियूं। संकल्प जे द्वारा ॾिखाए ॾींदो, अर्थात आवाज़ खां परे संकल्प जी सिद्धि जो पाठ वॼाईंदा। लेकिन हिन सिद्धि जी विधि ज़्यादा से ज़्यादा पंहिंजे शांत स्वरूप में स्थित थियणो आहे। हिन जे लाइ चइबो आहे साइलेंस इज़ गोल्ड। इहा गोल्डन एजिड स्टेज, इनखे गोल्डन एजिड स्टेज चइबी आहे। जॾहिं हिकदमि साइलेंस थी वञे न, कुझु बि वीचार न, हिनखे गोल्डन एजिड स्टेज चइबी आहे। जीअं गोल्डन एज में बि कोई बि कंहिंखे संकल्प हुते त सभु संस्कार ठहियलु हूंदा, नेचुरल सभु कुझु थींदो रहंदो। हिन स्टेज में स्थित रहण सां कम ख़र्च बाला नशीन थींदा। समय रूपी खज़ानो, एनर्जी जो खज़ानो, स्थूल खज़ाने में कम ख़र्च बाला नशीन थी वेंदो। हिन जे लाइ हिकु शब्द यादि रखो, बैलेंस। हर कर्म में, हर संकल्प, हर बोल, संबंध, संपर्क में बैलेंस हुजणो खपे। जॾहिं असां बैलेंस रखी हलंदासीं न, ईअं न कि असां कर्म करूं था त बसि कर्म में ई सॼो ॾींहुं बिज़ी आहियूं, कि असां ज्ञान था ॾियूं त बसि ज्ञान ई ॾींदा रहो, सेवा में संबंध संपर्क, बसि संबंध संपर्क में ई हलंदा हलो न। बैलेंस रखो, कर्म बि करो वाचा कर्मणा, पोइ जॾहिं कमु न आहे त साइलेंस अशरीरी स्थिति में स्थिति करे पूरे विश्व में लाइट माइट ॾियो। त बाबा चवनि था बोल, कर्म, संकल्प, संबंध, संपर्क साधारण जे बजाय अलौकिक नज़र अचनि, अर्थात चमत्कारी ॾिखाए में ॾियनि। हर हिक जे मुख सां मन सां इहा ई आवाज़ निकिरे कि इहो त चमत्कार आहे। समय जे प्रमाण स्वयं जे पुरुषार्थ जी स्पीड ऐं विश्व सेवा जी स्पीड तीव्र गति सां खपे। बाबा चवनि था हाणे छा करिणो आहे, जॾहिं असां बैलेंस रखी हलंदासीं न, बाबा जी यादि में त असांजे हर संकल्प बोल कर्म में सिद्धि स्वरूप थी वेंदासीं। उन ॾींहुं बाबा चई न त उहो चमत्कार ई थी वियो। त हाणे समय जे प्रमाण, स्व जे पुरुषार्थ जी स्पीड ऐं विश्व सेवा जी स्पीड तीव्र गति सां खपे, तॾहिं विश्व कल्याणकारी ठही सघंदा। विश्व जी अधिकतर आत्मायूं बाप जी ऐं तव्हां इष्ट देवताउनि जी प्रत्यक्षता जो आह्वान ज़्यादा थी करनि। सभु सत्ता करनि न, अरे कृष्ण कॾहिं ईंदो, राधे जा दर्शन कॾहिं थींदा। हा, भक्त जेका हूंदा आहिनि न, जीअं असांखे बाप दादा जो मिलण जो इंतज़ारु हूंदो आहे न, जीअं असां बि हा भई असां त सॼो ॾींहुं बाप दादा मिलन करे सघंदा आहियूं, त बि अमृत वेलो विशेष बाबा रखियो अथई, पर त बि असां त सॼो ॾींहुं बाबा सां गॾु रहंदा आहियूं न। त जीअं
असां बाप दादा सां सदा रहंदा आहियूं, बाप दादा सां ॻाल्हाईंदा आहियूं, त भक्तनि खे त पंहिंजे इष्ट जे बारे में पतो ई न आहे केरु आहे, किथे आहिनि, त उहे त अञा ताईं इंतज़ारु था करनि। त विश्व जी अधिकतर आत्मायूं बाप जी ऐं असां इष्ट देवताउनि जी प्रतिष्ठा जो आह्वान थी करनि, ऐं इष्ट देव उन्हनि जो आह्वान घटि था करनि। इष्ट देवताउनि जी प्रतिष्ठा जो आह्वान ज़्यादा थी करनि, ऐं इष्ट देव हुननि जो आह्वान घटि था करनि। हिन जो कारण छा आहे? असां अञा ताईं शिव जी तव्हां पंहिंजी अञा ताईं हद जी सुभाउ संस्कार जी प्रवृत्ति में ॾाढो समय लॻाए ॾींदा आहियो न। जीअं अज्ञानी आत्माउनि खे ज्ञान ॿुधण जी फुर्सत न आहे, हूअं ई ब्राह्मणनि खे बि हिन पावरफुल स्टेज में स्थित थियण जी फुर्सत ई न आहे। सॼो ॾींहुं पंहिंजे ई पुराणे सुभाउ संस्कार ॻाल्हियुनि जी प्रवृत्ति में ई लॻल आहे। चेक करो, हाणे अञा ताईं असां पंहिंजे सुभाउ संस्कार जे कारण हिन जी प्रवृत्ति में ई लॻल आहियूं, या हाणे असां विश्व सेवा में बिज़ी आहियूं। फुर्सत कढो, जेतिरो कमु आहे फटाफट करे बसि हाणे बाबा सां गॾु, ज़रूरी थोरी अमृत वेलो ई वियो, नुमाशाह में वियो, ॾींहं में बि अगरि फुर्सत मिले थी कमु जल्दी फ्री करो, फालतू ॻाल्हियुनि में पंहिंजो समय न ॾियो, अशरीरी स्थिति में स्थित थी करे विश्व खे सकाश ॾियो। त हाणे ज्वाला रूप ठहिण जी आवश्यकता आहे, बाबा चवनि था हाणे ज्वाला रूप ठहिण जी आवश्यकता आहे। बाप दादा हर हिक जी प्रवृत्ति खे ॾिसी मुस्कुराईंदा आहिनि कि कीअं टू मच बिज़ी थी वेंदा आहिनि न, ॾाढा बिज़ी रहंदा आहियो न। त असांखे कर्म क्षेत्र में कर्म इहे त सिर्फ़ु निमित मात्र आहे, असली असांजो त आत्मा सम्झी करे कर्म करो न। आत्मा सम्झी करे कर्म कंदासीं त ऑटोमेटिकली विश्व में लाइट माइट फैलंदी। वास्तविक स्टेज में सदा फ्री रहंदा आहियो, सिद्धि बि हूंदी आहे, फ्री बि रहंदा आहियो। बाबा चवंदा आहिनि वास्तविक जेकी असांजी आत्मिक स्टेज हुजणी खपे न, उन में उहा विश्व कल्याण, उहा मन सां संकल्प शुद्ध करणु, मन सां बाबा खे यादि करे हुन में बिज़ी रहो। स्थूल में ज़्यादा बिज़ी कर्म कॉन्शियस न ठहो, बाबा खे यादि करे असांखे कर्म करिणो आहे। जॾहिं साइंस जा साधन धरती ते वेठे उहे स्पेस में हली वेंदा आहिनि, साइंस जा साधन धरती ते वेठे हुए स्पेस में जो यंत्र पिया आहिनि उन्हनि खे कंट्रोल करे सघंदा आहिनि न। जीअं ॾिसो मून में मशीन मोकिली आहे त हुनजो कंट्रोल किथां थो थिए, हेठां थो थिए, जॾहिं चाहे जाॾे उते हुनखे मोड़े सघूं। त साइलेंस जी शक्ति हिन साकार सृष्टि में श्रेष्ठ संकल्प जे आधार सां जो चाहे, जो सेवा चाहे, जीअं आत्मा जी सेवा करणु चाहे उहो न करे सघंदी आहे। असां बि करे सघंदा आहियूं, लेकिन हुन जे लाइ साइलेंस जी शक्ति खपे, बोझ न हुजिणो खपे, पंहिंजी पंहिंजी प्रवृत्ति सां परे अर्थात उपराम रहो। हाणे हिन पुराणे सुभाउ संस्कारनि सां वैराग्य अचिणो खपे। पुराणी ॻाल्हियूं, पुराणी रीति रस्म दुनिया में रहंदे हुए जीअं निमित मात्र असां करूं था, लेकिन असांजो ध्यानु सॼो विश्व जी आत्माउनि खे सकाश ॾियण जो आहे, लाइट माइट ॾियण जो आहे। जो सभी खजाना ॿुधाया उहो स्वयं जे प्रति न, विश्व कल्याण जे प्रति यूज़ करो। सम्झो हाणे छा करिणो आहे। आवाज़ द्वारा सर्विस, स्थूल साधन द्वारा सर्विस ऐं आवाज़ का परे सूक्ष्म साधन संकल्प जी श्रेष्ठता, संकल्प शक्ति द्वारा सर्विस जो बैलेंस प्रत्यक्ष रूप में ॾेखारियो, तॾहिं विनाश जा नगाड़ा वॼंदा। हाणे असांखे छा करिणो आहे, ॾिसो थोरे समय खां पोइ त इहे स्थूल जो सर्विस जो साधन आहिनि इहे सभु ख़तमु थी वेंदा। हुन समय त असांखे संकल्प शक्ति द्वारा ई बाबा जो बि टचिंग थींदी न, त
त बाबा हाणे चवनि था कि आवाज़ सां परे सूक्ष्म साधन संकल्प जी श्रेष्ठता संकल्प शक्ति द्वारा सर्विस जो बैलेंस प्रत्यक्ष रूप में ॾेखारियो तॾहिं विनाश जा नगाड़ा वॼंदा। प्लान्स ॾाढा ठाता अथव, बाप दादा भी प्लान ठाहिनि था, बैलेंस ठीक न हुजण जे कारण मेहनत ज़्यादा लॻंदी आहे। विशेष कार्य खां पोइ विशेष रेस्ट भी वठंदा आहियो न। फाइनल प्लान में अथकपन जो अनुभव कंदव। हाणे त कर्म सां कर्म ॻाल्हाए करे हेॾे होॾे वञी करे सेवा कंदा आहियूं त रेस्ट भी वठिणो पवंदो आहे। लेकिन जॾहिं असां मन सां सेवा कंदासीं संकल्प सां त हुन में रेस्ट जी ज़रूरत थोरी पवंदी। त फाइनल प्लान में अथकपन जो अनुभव कंदव बाबा चवनि था। अच्छा, अहिड़ा सर्व शक्तियुनि खे विश्व कल्याण जे प्रति कार्य में लॻाइण वारा संकल्प जी सिद्धि स्वरूप सर्व शक्तियुनि खे विश्व कल्याण जे प्रति कार्य में लॻाइण वारा संकल्प जी सिद्धि स्वरूप स्वयं जी प्रवृत्ति सां स्वतंत्र सदा शांत और शक्ति स्वरूप स्थिति में स्थित रहण वारा सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। असांजी भी बाप दादा खे याद प्यार ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।